ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया रखण वेझो शिर पसंदनि कणक जे देरे खे बाहि ॾेई छॾी लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ॻोठ जान मोहम्मद लाशारी में मोहम्मद अमीन लाशारी जे 10 जुरिब खां मथे कणक जे देरे खे बाहि लॻी रखण थाणे ते वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर ॻोठाणे पारां माली सहायता जी अपील कई वई आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ आहे रखण वेझो शिर पसंदनि कणक जे देरे खे बाहि ॾेई छॾी लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ॻोठ जान मोहम्मद लाशारी में मोहम्मद अमीन लाशारी जे 10 जुरिब खां मथे कणक जे देरे खे बाहि लॻी वई। रखण थाणे ते वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर ॻोठाणे पारां माली सहायता जी अपील कई वई आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कई पिया ढखण वेझो शिर पसंदनि कणक जे देरे खे बाहि ॾेई छॾी लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ॻोठ जान मोहम्मद लाशारी में मोहम्मद अमीन लाशारी जे 10 जुरिब खां मथे कणक जे देरे खे बाहि लॻी रखण थाणे ते वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे। मुतासिर ॻोठाणे पारां माली सहायता जी अपील कई पई वञे। रखण वेझो शिर पसंदनि कणक जे देरे खे बाहि ॾेई छॾी लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ॻोठ जान मोहम्मद लाशारी में मोहम्मद अमीन लाशारी जे 10 जुरिब खां मथे कणक जे देरे खे बाहि ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शकील धारेजो खां। जी शकील, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां? मोहम्मद लाशारी में ॻोठाणे जे 10 जुरिब खां मथे जेका कणक जे देरे खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। जॾहिं त ॻोठाणनि ऐं वॾो पुलिस पारां जेको आहे जवाबदारनि जी ॻोल्हा जारी आहे, फेरा खयां पिया वञनि। जॾहिं त जेका मुतासिर ॻोठाणे मोहम्मद अमीन लाशारीअ जो चवणु आहे त कंहिंसां बि का रंजिश या दुश्मनी न आहे। जेको नामालूम जेके जवाबदार कणक जो देरो साड़े विया आहिनि, जंहिं सबबि जेका लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। हुन जेका SSP शिकारपुर ॿियनि बस वारनि खां मुतालबो कयो आहे त जेका जवाबदार ॻोल्हे ऐं जेका नुक़सान जो अदालो कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शकील अपडेट करण लाइ।